सकरन में चितन कुतन जो आज़ार वधी वियो। कुतन एक मासूम ॿारड़ी समेत 2 ॼणनि खे ॾाढ़े विधो। सकरन ऐं आसपास में चितन कुतन जो आज़ार वधी वियो आहे ऐं अॼु सकरन लॻ ॻोठ हमज़ो चांडियो में चिते कुते मासूम ॿारड़े अवेस चांडियो ऐं सकरन शहर में साजन माची खे ॾाढ़े सख़्त ज़ख़्मी करे विधो आहे। जॾहिं त तालका अस्पताल सकरन में चिते कुते जी वैक्सीन अणलॻ थी वई आहे। कुते ॾाढ़ियलनि खे तालका अस्पताल मां वैक्सीन न मिलण करे मुतासिरीन सख़्त एहतिजाज कयो। ॿिए पासे राब्तो करण ते MS तालका अस्पताल आसिफ रज़ा बिरोही ॿुधायो त चिते कुते जी वैक्सीन तमामु घटि थी मिले ऐं मुतासिर वधीक था अचनि, उन लाइ बेवस आहियूं। जॾहिं त सकरन जे शहरनि ऐं सिविल सोसाइटी तालका अस्पताल सकरन में चिते कुते जी वैक्सीन न हुअण ते अफ़सोस जो इज़हार कंदे हुकूमत खां फौरी तौर वैक्सीन मुहैया करे ॾियण जो मुतालबो कयो आहे। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।